ज़िंदगी में अॻिते वधण जे लाइ कंहिं मेंटोर, कंहिं टीचर, कंहिं गाइड जी तमामु ज़रूरत हूंदी आहे, तमामु ज़रूरत हूंदी आहे। मेंटोर जे हवाले सां हिकिड़ी मां स्टोरी ॿुधाईंदुमि त इंशाअल्लाह तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो। त हिकिड़े छोकिरो खे लव थियो, के लव थियो आहे, ऐं फर्स्ट लव, वॾी शिदत वारो लव। उहो हाँ छोकरे के लव थियो, स्टोरी ॿुधजो, मज़ो तो ईंदो। हिन में हिकिड़ो मैसेज आहे, उहो तव्हां ॾिसिजो। उन छोकरे के लव थियो, छोकरे रिश्तो घुरियो, रिश्तो ज़ाहिर आहे हुननि खे ख़बर पई त छोकिरो सफ़ा इश्क में अंधो आहे, त हुननि पंहिंजी मनमानी शुरू कई। चई त बाबा तव्हां जॾहिं असां रिश्ते जे लाइ राज़ी आहियूं, शादी जे लाइ राज़ी आहियूं, तुंहिंजी इन शादीअ में को बि पोढ़ो न ईंदो, को बि पोढ़ो या पोढ़ी न ईंदी, सभु नौजवान ईंदो ऐं पंहिंजी जेका आहे शादी करे तव्हां हलिया वञिजो। घर ॻाल्हि कई दफ़ा चवनि था पोढ़ो न हुजे, ज़ाहिर असां वटि पोढ़ा बि ज़िदी रहंदा आहिनि। हिकिड़ो नानो उनजो उथी बीह रहियो, चई मां त हलंदुमि, तुंहिंजो रिश्तो थिए न थिए मां हलंदुमि, हर हाल में हलंदुमि, कुझु बि थी पए मां हलंदुमि। बहरहाल पोइ ते इहो थियो त इनखे कंहिं पेतीअ में विझी बंदि करे खणी था हलूं। साईं हिनखे पेतीअ में विझी बंदि करे खणी विया। हाणे शादी थियण वारी हुई, निकाह थियण वारो हुयो, त उते जेको आहे वरी फरमाइश इहा थी त जेको रोड़ी केनाल आहे इन जो इन में खीर वहायो, तॾहिं तव्हांजो निकाह असां कराईंदासीं, अदरवाइज़ असां कोन कंदासीं। छोकिरो जे खीर कीअं वहंदो, माना इहा त अनबिलीवेबल ॻाल्हि आहे। एॾो असां खीर आणींदासीं केॾां, ऐं ॿियो ही पाणी कॾहिं कंदासीं। बहरहाल पोइ हुन छोकिरे चयो इहो असांजे लाइ पॉसिबल न आहे, ऐं असां जेको आहे वापसि था वञूं। जॾहिं हू वापसि वञी रहिया हुया, अध ते पहुता, कंहिं चयो ओड़े हुन नाना खे त कढो, पेतीअ में पियो आहे, मरे पियो थो, शादी बि कान थी। ऐं नाना खे कढियनि, नाना चए मुबारक हुजे शादी, चई धूड़ शादी थी, वापसि पिया था वञूं, ही मसइलो थियो आहे। नाना चए बसि को मसइलो ई कोन्हे, फोन करे चईसि पाणी कढायो, खीर जो बंदोबस्तु कयो आहे असां। सो बाबा मेंटोर, टीचर, एक्सपीरियंस्ड माण्हू इहे हूंदा अथव। इहे पंहिंजे लफ़्ज़नि ऐं तजुर्बनि जी जंग सां तव्हांजी ज़िंदगीअ खे आसान बणाईंदा अथव। हिकिड़ो फ़नी जोक हुयो, बट इहो एक्चुअल में रियल में टीचर्स किरदारु अदा कंदा आहिनि। मेंटोर सिर्फ़ु टीचर नथो थी सघे, मेंटोर तव्हांजो पेरेंट्स मां थी सघे थी, मदर थी सघे थी, फादर थी सघे थो, ब्रदर थी सघे थो, को तव्हांजो फ्रेंड थी सघे थो।